अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पीरिया गुल। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंध काबीना गुल प्लाज़ा साने जे मुतासिरनि लाइ मुआवज़े जी मंज़ूरी ॾेई छॾी। साने में फौत थियलनि जे वारसनि खे $1-1 करोड़ रुपया मुआवज़ो ॾियण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। गुल प्लाज़ा साने जे शहीदनि लाइ दुआ। वॾे वज़ीर सैयद बरादली शाह चयो आहे त सिंध हुकूमत गुल प्लाज़ा साने जे मुतासिरनि सां गॾु बीठल आहे। मुतासिरनि खे हर मुमकिन रिलीफ फ्राहम करण असां सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। रिपोर्ट अचण बाद फौरी कदम खंया वेंदा त जीअं इंसाफ़ जी फराहमी खे यकीनी बणाए सघिजे। सिंध काबीना जे इजलास में वॾनि ट्रांसपोर्ट मंसूबनि जी लाॻत ते नज़रसानी। वर्कर्स वेलफेयर बोर्ड सिंध जी गवर्निंग बॉडी जी नई सिर जोड़जक जी मंज़ूरी। सूबाई काबीना हैदराबाद जे मियाणी बेले में वाटर फिल्ट्रेशन प्लांट लॻाइण लाइ 100 एकड़ ज़मीन ॾियण जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। एमक्यूएम जे वज़ीरनि असेंबली मेंबरनि अखबारनि खां सिक्योरिटी वापस। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी फारूक सतारी मुस्तफ़ा कमाल खां सिक्योरिटी वापस वरिती वई। ज़रिन मौजिब अनीस कायम खानी ऐं अपोजिशन लीडर अली खुर्शीदी खां बि सिक्योरिटी वापस वरिती वई आहे। एमक्यूएम पारां ॻणती जो इज़हार अॼु हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस तलब करे वरिती। सिंध हुकूमत जी तर्जुमान सादिया जावेद चयो आहे त कराची में पुलिसी नफ़री घटि आहे। थी सघे थो उन करे एमक्यूएम अखबारनि खां सिक्योरिटी वापस वरिती वई हुजे। सिक्योरिटी वापस वठण जो को सबबु हूंदो। पंहिंजे बयान में सादिया जावेद वधीक चयो आहे त हुकूमती एमपीएस वटि बि का सिक्योरिटी न आहे। सिंध में ट्रांज़िट लैब हलंदड़ साल फ़ाल थी वेंदी। जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम चयो आहे त हर साल बाद पीपी ऐं एमक्यूएम में रसाकशी शुरू थी वञे थी। गुल प्लाज़ा वाक़े खां पोइ कराची में मायूसी जी कैफ़ियत पैदा कई थी वञे। न सूबाई न वफ़ाक़ी कंट्रोल। कराची मसइले जो हल कराची सिटी गवर्नमेंट आहे। हाफ़िज़ नईम वधीक चयो आहे त गुल प्लाज़ा में बाहि लॻी पर बाहि विसाइण जो को बि इंतज़ाम न हो। सिंध हुकूमत जो इहो हाल आहे जो बरसात थींदी आहे त पाणी न कढी सघंदी आहे। वॾो वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त परॾे में रहंदड़ पाकिस्तानियुनि जे हक़नि जो तहफ़ुज़ कयो वेंदो। इस्लामाबाद में सीड़पकारी लाइ दोस्ताणो माहौल फराहम कंदासीं। पंहिंजे बयान में मोहसिन नक़वी वधीक चयो आहे त ओवरसीज़ पाकिस्तानियुनि जे आसासनि जी 100 सैकड़ो हिफ़ाज़त यकीनी बणाई वेंदी। मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बर्फ़बारी। बरसात मरी में बर्फ़बारी। हवाउं थधि वधाए छॾी। सियाहुनि जी दाख़िला महदूद। रुगो होटल बुकिंग वारनि खे इजाज़त। हुनसा में बर्फ़बारी। रोड रस्ता बंदि। औरक ज़ईन ऐं भरपासे जे इलाइक़नि में बर्फ़बारी। आज़ाद कश्मीर जे इलाइक़नि में बि बर्फ़बारी। सियाहुनि लाइ मुश्किलातूं। बलूचिस्तान में बरसात ऐं बर्फ़बारी बाद आम ज़िंदगी मफ़लूज बणाए छॾी। कराची में शहर के वफ़ाक़ हवाले करण बाबत तकरारी वॉल चाकिंग। लियाकताबाद नाज़माबाद हैदरी मार्केटिंग वारे इलाइक़नि में चाकिंग। गुल प्लाज़ा साने जी आड़ में मुख़्तलिफ़ हंधनि ते तकरारी बैनर बि लॻाया विया। उमरकोट में क़तल थियल नौजवान इस्माइल समेजो जे केस में अॻु भराई। पुलिस मक़बूल जे सोट खे गिरफ़्तार करे वरितो। ज़रिन मौजिब जवाबदार अल्लाहदाद समेजो खे हैदराबाद जे सदर वारे इलाइक़े मां गिरफ़्तार कयो वियो। 2 ॾींहं अॻु नौजवान इस्माइल समेजो खे गलो कपे बेदर्दी सां क़तल कयो वियो हो।